वॾे वज़ीर मुराद अली शाह सखर बئراج दौरो करे ॿोरी जी सूरत-हाल जो जाइज़ो वरितो आहे। मुराद अली शाह चयो आहे त गुडू बئراج वटि विचोले दर्जे जी बोड आहे। ठोड़ी बंद ते पाणी जो दबाव आहे पर सूरत-हाल बहितर आहे। सिंध में बरसातुनि दौरान 136 माण्हू फौत थिया। 20 ज़िलनि में 123 लख माण्हू मुतासिर थिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह सखर बئراج दौरो करे ॿोरी जी सूरत-हाल जो जाइज़ो वरितो। अमलदारनि खे पाणी जे वहिकरनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। उन मौके ते वॾे वज़ीर मुराद अली शाह जो त गुडू बئراج वटि विचोले दर्जे जी बोड आहे। ठोड़ी बंद ते पाणी जो दबाव आहे पर सूरत-हाल बहितर आहे। आपाशी ऑफिसरनि जूं ड्यूटियूं लॻल आहिनि जेके बंदनि जो मुआइनो करे रहिया आहिनि। हुन चयो त सिंध में बरसातुनि सबबि कराची समेत सॼी सिंध में वॾो नुक़सान थियो आहे, जंहिं बाबति वज़ीर आज़म खे बि आगाह कयो। मुराद अली शाह चयो त सिंध में बरसातुनि सबबि 136 माण्हू फौत थिया आहिनि। 20 ज़िलनि में 23 लख माण्हू मुतासिर थिया। वॾे वज़ीर चयो त बरसातुनि सबबि मीरपुर ख़ासि, उमरकोट ऐं सांगड़ ज़िलनि में वधीक नुक़सान थियो आहे। वॾे वज़ीर सां गॾु सूबाई वज़ीर अवैस अहमद शाह, MPA सैयद फरूख शाह, शर्जील मेमण, इमदाद बिताफ़ी ऐं ॿिया गॾु हुआ।